नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेहड़ खां ख़बर ॾींदा हलूं त मेहड़ तालके जे राधण विलेज जे रहवासिन مسمات बशीरा सोलंगी पंहिंजे ॿिनि पुटनि शाहिद सोलंगी एयाज सोलंगी सां गॾु मेहड़ प्रेस क्लब में एहतजाज कंदे सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो आहे त मुंहिंजो पुटु जावेद सोलंगी 7 महीना अॻु राधण शहर जे रवासण फरहाना उर्फ मुस्कान शाह वल्द मनवर शाह सां सिटी कोर्ट कराची में पसंद जो पढ़नो कयो, जंहिंखां पोइ मुस्कान जे पीउ मनवर शाह, चाचे खादिम शाह, मामन नयाज शाह, महबूब अली शाह, जुम्मन शाह ऐं उन सां गॾु साथारी वज़ीर कांदेड़ो असांजे घर में दाख़िल थी यगमाल करे समूरो सामान रोक रक़म खणी विया ऐं घर में पियल सामान जी भंजडा कई ऐं हिननि असांखे पिण धमकियूं ॾिनियूं त 10 ॾींहंनि अंदरि मुस्कान खे वापसि न कयो त तव्हांखे मारींदासीं। हिननि चयो त असांखे मुसलसल ख़ौफ़ ऐं रास में रखियो वियो। कुझु ॾींहं खां पोइ राधण पुलिस स्टेशन ते मुंहिंजे पुटु ऐं माइटनि ते अगवा ऐं ज़ना जो केस दाख़िल करायो। हिननि चयो त जावेद सोलंगी ऐं मुस्कान शाह शिशन कोट दादू में वालिद मामन ऐं मिट माइटनि जे साम्हूं बयानु ॾिनो आहे त मां पंहिंजी मर्ज़ी ऐं रज़ा ख़ुशी सां जावेद सोलंगी सां पसंद जो पढ़नो कयो आहे। जंहिं बाद शिशन जज दादू असां सभिनी जी तहफ़ुज़ जो आर्डर जारी करे असांखे केस मां आजियो करार ॾिनो। हिननि चयो त कुझु ॾींहं अॻु मुस्कान जे वारसनि मुस्कान जे भाउ 14 साला आमिर शाह खे गुम करे असां मथां अगवा जो कूड़ो ड्रामो रचाए केस दाख़िल कराइण चाहिनि था। पसंद जो पढ़नो नारी फरहाना उर्फ मुस्कान शाह जे मामले तां असांखे फसण जी कोशिश करे रहिया आहिनि ऐं हर रोज़ कूड़ा ड्रामा रचाए रहिया आहिनि। पसंद जो पढ़नो कंदड़ नौजवान जावेद सोलंगी जे अमड़ مسمات बशीरान सोलंगी चयो त मूंखे ख़ौफ़ आहे त मुंहिंजे पुटु जावेद ऐं नूह मुस्कान खे मतां मारे छॾनि। हिननि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सईद आसिफ खोसा, वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान, वज़ीर आला सिंध IG सिंध ऐं SSP दादू खां मुतालबो कयो त असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं कूड़ा ड्रामा रचंदड़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।